मलीर में पुलिस चढ़ाई करे नौजवान के मुबैना तौर खंभे वरतो। संदसि वारसन पारां सख्त एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। क़ायदाबाद वेझो शीरपाव जे इलाइक़े में पुलिस घर ते चढ़ाई करे नौजवान फरमान तहीम के मुबैना तौर गिरफ़्तार करे वरतो। नौजवान जे वारसन अमड़ ससी तहीम, नौजवान जी ज़ाल नजमा, भेण हलीमा ऐं भाइटी दुआ सां गॾु मलीर प्रेस क्लब पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त राति जो 4 वॻे 10 खां वधीक एहलकार ॾाकणियूं रखे घर में दाख़िल थी घर भातियुनि ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए बाद में नौजवान खे खंभे वॾो ज़ुल्म कयो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस एहलकार घर में रखियल सामान, 3 LCD, ॾाज जो रखियल सामान ऐं ॿियो सामान फुरलुट करण सां गॾु फरमान खे खंभे खणी विया। मुज़ाहिरीन चयो त असांजो नौजवान मच्छी जो वापारी ऐं शरीफ़ शहरी आहे। संदसि कंहिं बि गैर क़ानूनी सरगर्मियुनि सां को तालुक़ न आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नौजवान खे आज़ादु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।